अदालत एक शख्स के फांसीअ जी सज़ा ॿुधाई। वक़्त जे बादशाह चयोसि त मां तुंहिंजी जान छॾाईंदुसि जेकॾहिं तूं मूंखे हिकिड़े सवाल जो सही जवाबु ॿुधाईंदे। बादशाह जो सवाल हुयो त हिकु औरत आख़िर चाहे छा थी। कैदीअ चयो जेकॾहिं मूंखे कुझु वक़्तु मोहलत मिले त मां जवाबु ॻोल्हे ॿुधाए सघां थो। बादशाह खेसि 1 साल जी मोहलत ॾेई छॾी। हू घणो घुमियो, केतिरनि ई माण्हुनि सां मिलियो, पर किथे बि को इत्मीनान बख़्श जवाबु न मिलियुसि। आख़िरकार कंहिं ॿुधायुसि त परे झंग में हिकु ॾाइण रहंदी आहे, हूअ तुंहिंजे सवाल जो जवाबु ज़रूरु ॿुधाईंदी। हू ॾाइण वटि वञी पहुतो ऐं हुनखे पंहिंजो सवालु ॿुधायो। ॾाइण चयुसि त मां तोखे हिकु शर्त ते जवाबु ॿुधाईंदसि जेकॾहिं तूं मूंसां शादी कंदे। हुन सोचियो जेकॾहिं सही जवाबु न मिलियो त बादशाह जे हथां जान विञाइणी पवंदी, उन करे बहितर आहे त शादीअ ते राज़ी थी वञा। ऐं हुन शादीअ जो शर्त क़बूलु कयो। शादीअ खां पोइ ॾाइण चयो जीअं त तूं मुंहिंजी ॻाल्हि क़बूलु कई आहे, तंहिं करे मूं फ़ैसिलो कयो आहे त तोखे बि ख़ुशि करियां। हुन लाइ मां 12 कलाक ॾाइण थी ऐं 12 कलाक ख़ूबसूरत परीअ जे रूप में तोसां गॾु रहंदसि। हाणे तूं ई ॿुधाए त मूंखे ॾींहं में ॾाइण थियणु घुरिजे या राति में। हाणे इन्हीअ में अची वीचारो फाथो। सोचियाईं त जेकॾहिं उहा ॾींहं में ॾाइण थी वई त ॾींहुं न गुज़रंदो, ऐं जेकॾहिं राति में थी त सॼी राति ख़ौफ़ विचां ड्रिजंदे गुज़रंदी। आख़िरकार हुन चयो त इहा तुंहिंजी मर्ज़ी आहे, जॾहिं दिलि चवई परी बणिजी वञु ऐं जॾहिं तुंहिंजी दिलि घुरे तॾहिं ॾाइण बणिजी वञु। उहो ॿुधी ॾाइण ॾाढी ख़ुशि थी ऐं ख़ुशि थींदे चयाईंसि जेकॾहिं तूं मूंखे मुंहिंजी मर्ज़ीअ ते छॾियो आहे त हाणे मां हमेशह परी थी रहंदसि। तॾहिं ॾाइण चयोसि त इहो ई बादशाह जे तोखां पुछियल सवाल जो जवाबु आहे। हिकु औरत हमेशह पंहिंजी मर्ज़ी करणु चाहींदी आहे। जेकॾहिं तव्हां औरत खे उन जी मर्ज़ीअ ते छॾींदा त हूअ हिकु परी थी रहंदी, ऐं जेकॾहिं तव्हां हुनखे पंहिंजी मर्ज़ी न करणु ॾिनी त हूअ ॾाइण थी तव्हांजो जीअण अज़ाब करे छॾींदी। हाणे फ़ैसिलो पाण करियो त बाक़ी ज़िंदगी कीअं गुज़ारींदव, परीअ सां या ॾाइण सां।